बाबा साईं, तव्हां सच खां अखियूं छो था बंदि कयो? सोफिया जेको कुछ भी ॻाल्हायो आहे न, मूं लफ़्ज़ ॿुधियो आहे। त पोइ मां छा कयां? सोफिया खे तलाक ॾेई छॾियां? माण्हू छा चवंदा? माण्हू तॾहिं बि कुझु न चयो हुयो, जॾहिं धीउ जहिड़ी उमिरि वारीअ सां लाहूं लाही त हुनखे घर वठी आया हुयो। और हाणे तलाक ॾींदुसि त माण्हू ज़रूर चवंदा न, खिलंदा न, ठठोलियूं कंदा। बेजोड़ रिश्तनि जो इहो ई अंजाम थींदो आहे बाबा साईं। बेजोड़ रिश्तनि जा जज़्बा बि बेजोड़ ई रहंदा आहिनि, जे तव्हांजो ऐं सोफिया जो मामलो आहे। पुट, तूं न्याणी ॿार आहीं, ये जे साम्हूं ये छो थी ॻाल्हाईं? मम्मी, जेको कूड़ तो ॻाल्हाए उहो ॿुधायो, न त खिलंदे खिलंदे सच जो ज़हर पीअणु घुर्जे बाबा साईं खे। इन्हीअ में ई खानदान जी इज़त आहे। मां पंहिंजी इज़त ऐं ज़िलत खे चङी तरह सम्झां थो। तुंहिंजो हिन मामले में को बि वास्तो कोन्हे को। मुंहिंजो वास्तो छो न आहे बाबा साईं? मां हिन घर जो फर्द आहियां। हिन घर जी इज़त ज़िलत सां मुंहिंजो वास्तो आहे। शैला, तूं मर्दनि जे मामले में टंग छो थी अड़ाई? हाँ, यो मर्दनि जो मामलो आहे, इज़त ऐं गैरत जो मामलो मर्दनि जो आहे, तुंहिंजो न। तूं चुप करे वे। तूं छोकिरी है, छोकिरी थी रह, सम्झे? छा इज़त ऐं ज़िलत जे मामले में औरत खे ॻाल्हाइण जो को हक़ न आहे? एतिरो कुझु ॻाल्हाइण मां आख़िर तुंहिंजो मक़सदु छा आहे? तूं चवण छा थी चाहीं? मां फ़क़ति तव्हांजी अखियुनि में इंसानियत जे लाइ इज़त थी ॾिसणु चाहियां। सोफिया छोकिरी ई सही, पर इंसान त आहे न। मारुनिसा, ये शैला खे आख़िर सोफिया सां हमदर्दी छो आहे? अब पढ़ियल लिखियल छोकिरी आहे, किताबनि जो असर दिमाग़ ते अथसि। तूं फिक्र न कर, मां सम्झाए छॾींदसि हुनखे। मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि जो फिक्र आहे, मूंखे ख़ानू जी ख़बर पइजी वञे न त मां धाणा कढी छॾियासि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।